छॾंदा असां ॻोठ ॻोठ में रातियूं वेंदा हुआ ऐं वञी माण्हुनि खे इहे दास्तान ॿुधाईंदा हुआ सुबुह त को ईअं न त को हिकिड़ी राति 6-7 रातियूं हिकिड़े ॻोठ में उन्हनि खे जेको आहे ॿुधाईंदा हुआ। ॿियो उन्हनि खे चयो त जेके वक़्त जा सखी मर्द आहिनि जेके मुड़ुस माण्हू आहिनि वक़्त जा सखी मर्द आहिनि उन्हनि जी ॿिया शुजरा वञी माण्हुनि खे ॿुधायो ऐं उन्हनि जी औलाद खे ॿुधायो त तव्हांजा माइट केॾा वॾा माण्हू हुआ केॾा सखी ऐं दयालू ऐं दयावान हुआ। त इहो हिकिड़ो सॼो दौरु आहे। इहो दौरु ताज़ो असांजे अखियुनि अॻियां इहो जेको आहे असीं भान प्यारण भट्ट असीं जॾहिं कराची वेंदासीं बसनि में त सिजावल में तंबूरा खणी बस में पिया ॿुधाईंदा माण्हू कलो की ॻाल्हि मूंखे पाण यादि आहे टंडे बागे जा जेके भान आहिनि इहे टोलियूं करे ईंदा हुआ ॻोठनि में असांखे यादि आहे त वेही ॿुधाईंदा हुआ तोते जा दास्तान। पर हाणे ही वेझड़ाई में सम्झो त 40 साल थिया आहिनि 45 ख़तम थी वियो आहे। हिनखे पैट्रनाइज़ न कयो सरकारी सतह ते हिनखे पैट्रनाइज़ कजे हा। हीअ त सॼी असांजी जेका आहे रस्मिया तारीख़ जा ही जेके आहिनि से गवाह आहिनि ऐं हिननि सीना बसीना उहो सांडे उहो रखियो। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिनखे असांजी सोसाइटी असांजा माण्हू असांजा राइटर असांजा शाइर असांजा अदीब खे तव्हां सवाल कयो आहे त उहे इन शइ खे पैट्रनाइज़ कनि ऐं उन सां गॾोगॾु असांजूं हुकूमतूं असांजे कल्चर खाता इन्हनि खे खणी अचनि। अञा उहे माण्हू वेठा आहिनि पोड़ा उन्हनि खे घुराए उन्हनि खे मूं हीअं ताज़ो पुछा की कल्ह फोन कई असांजो छोकिरो आहे भान कॾहिं भागे हुन पुछिया मूं चयो झूना भला किथे इहे मिलंदा अञा वेठा आहिनि मूं चयो ॻाईंदा तो आम कोशिश कयां पियो त को वधीक में अहिड़ो प्रोग्राम कयां त उन्हनि पुराणनि माण्हुनि खे वठी उहो साज़ सुंदा खणी अची असांखे इहो दास्तान ॿुधाए छो त हीअ शइ हाणे असांखे वञे पई ऐं असां पोइ रुॻो इहो पंहिंजे किताबनि में पढ़ंदासीं हाणे टाइम में ॿिया दोस्त आहिनि डॉक्टर साहब असां वरी तव्हां ॾांहुं ईंदासीं। ख़ालिद कुंभार मुंहिंजो तव्हां खां सुवाल आहे त तव्हां जेको तव्हांजो किताब ताज़ो जेको आहे रुला कबीला तमामु घणी पज़ीराई मिली आहे हुनमें तव्हां उन्हनि कबीलनि खे फॉलो कयो आहे उन्हनि कबीलनि जे बारे में तव्हां पंहिंजो जेका तहक़ीक़ ॾिनी आहे जेके असां वटि टेबल सुञाता वञनि था उन्हनि ते हिन खां अॻु में कॾहिं कमु न थियो आहे पर जेकॾहिं हुनखे ॾिठो वञे त उन्हनि कबीलनि खे इन हालत में अचण जा कुझु सबब आहिनि या त उन्हनि जो वक़्त जे हाकमनि जे अॻियां आण कोन मञी ऐं या उन्हनि बग़ावतूं कयूं आहिनि तंहिंजे करे पोइ उहे क्रिमिनल एक्ट जो शिकार थिया ऐं उन्हनि माण्हुनि रोल लाइक़ी जी ज़िंदगी गुज़ारी आहे। तव्हां उन ते विया आहियो उन्हनि माण्हुनि सां मिलिया आहियो उन्हनि जे हवाले सां तव्हां पढ़ियो बि पाण पर्सनली छा उन्हनि जी रहणी कहणी या उन जी ज़िंदगी जे हवाले में किथे दास्तान गोई जा आसार मिलनि था? महिरबानी साईं नसीर। अॼोको जेको मौज़ू आहे जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कई त थोरो असांखे 2-3 डिकेड त पोइते वञणो पवे थो त दास्तान गोई जो जेको फ़न आहे पहिरीं तव्हां उन ते थोरो ॻाल्हाइणु ज़रूरी सम्झां थो इन जे करे जो उन खां सवाइ तव्हां उन ॻाल्हि खे कनेक्ट करणो पवंदो। त हाणे असांजो जेको थर आहे थर जे अंदरि मुंहिंजी सम्झ में इहा कंहिं मख़सूस कबीले जे लाइ न हो त को मख़सूस कबीलो दास्तान गो आहे या दास्तान ॿुधाए थो थी सके थो मख़सूस कबीला दास्तान गो हुजनि आहिनि बि सही ट्रेंड बि आहे पर उन खां सवाइ हर कबीले जे माण्हू में मिसाल तौरु आऊं जेकॾहिं चवां त असांजे कबीले में अहिड़ियूं ॾोकिरियूं हुयूं जेके राति जो वेही को न को दास्तान ॿुधाईंदियूं हुयूं ऐं दास्तान गोई जेका आऊं सम्झां थो जेका रिलीजियस असांजा आहिनि किताब जेकॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ खे ॾिसंदा जिन माण्हुनि क़ुर शरीफ़ पढ़ियो आहे त उहो दास्तान आहे उन्हनि में हिकिड़ो रिटन डॉक्यूमेंट में दास्तान असांखे कॾहिं खां मिले थो ऐं रिटन डॉक्यूमेंट में रिटन में असांखे जेका दास्तान गोई मिले थी उहो असांखे रिलीजियस किताबनि खां पोइ मिले थी। मिसाल क़ुर शरीफ़ में आदम ऐं हवा जो दास्तान इहो हिकिड़ो दास्तान आहे हले थो उतां खां दुनिया शुरू थिए थी जेकर यूसुफ ज़ुलेखा जो दास्तान या जेके बि रिलीजियस प्रॉफिट्स आहिनि उन्हनि जा जेके दास्तान आहिनि उहा बुनियादी तौर ते दास्तान गोई आहे ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिंदू मैथोलॉजी में अचूं था कृष्ण जो दास्तान मिसाल तौरु शिव पार्वती जो दास्तान इहे सॼी दास्तान गोई आहे। इवन गीता में जेको आहे उहो हिकिड़ो जंग जो मैदान आहे जिते अर्जुन बीठो आहे ऐं कृष्ण हुनखे चवे थो ऐं उहो हिकिड़ो दास्तान आहे जेको हले थो त दास्तान गोई जो असां वटि जेको
रिटन में जो मिले तो वो असांखे सब खां पहिरीं हिते एशिया में इन्हनि किताबनि में मज़हबी किताबनि में मिले तो ऐं इहो तो सम्झां त असांजो लिटरेचर जो सब खां पुराणो फॉर्मेट है जंहिंमें जे असां शयूं प्रेज़ेंट कंदा रहिया आहियूं वो दास्तान गोई है। वो रिलीजियस लिटरेचर जो वो है ऐं ॿिए लिटरेचर हाणे थियो छा आहे त हिन वक़्तु दास्तान गोई जी ज़रूरत आहे न आहे। फॉर्मेट्स चेंज थिया आहिनि। लिखण जो जेको फन है उनमें फॉर्मेट्स तरक्की कंदा आहिनि, इम्प्रूव थींदा आहिनि डे बाय डे। मिसाल दौरान इहो चवां त नाविल जेको है उहो हिकिड़ो दास्तान है, हले तो उहा बि हिकिड़ी दास्तान गोई जो फॉर्मेट है, उनजी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन है। मिसाल तौर शॉर्ट स्टोरी है, उहा बि हिकिड़ो दास्तान है, उहो हिकिड़ो वाक़े ते दास्तान है। त दास्तान युवल नोह हरारी में लिखियो है, दास्तान खां ॿाहिरि का बि शइ न आहे। सभई शयूं जेके बि आहिनि, जेको फॉर्मेट्स आहिनि, उहो कंहिं न कंहिं दास्तान खे प्रेज़ेंट कनि था। जेॾीमहिल असां कहाणी लिखूं था त उहो हिकिड़ो दास्तान है, जेॾीमहिल असीं नाविल लिखूं था त उहो हिकिड़ो दास्तान है, जेॾीमहिल असीं हिस्ट्री ॿुधायूं था, इवन जेका तारीख़ है उनमें जेॾीमहिल असां मुगल पीरियड जे अकबर जी कहाणी ॿुधायूं था त उहो हिकिड़ो दास्तान है। जेॾीमहिल असां ॿिए कंहिं बादशाह जी, हींअर असीं जेकॾहिं मीरनि जी वियूं, बाबा हीअं फलाणो मीर हो को इहो, ये सभु दास्तान गोई या उनजो हिकिड़ो फॉर्मेट है जेको इम्प्रूव थियो है, तरक्की कई है, नाविल जी शिकिल में आयो है, कहाणी जी शिकिल में आयो है या ॿियनि फॉर्मेट्स में आयो है, इम्प्रूव थियो है, हुन पंहिंजो पाण खे इम्प्रूव कयो है। ऐं दास्तान गोई लिखण जो फन माने उन्हनि खे कयो है। हाणे जेको मुंहिंजो ख़ासि तौर ते मौज़ू हो त माने जेके खाना बदोश कबीला आहिनि या ट्राइब्स जेके आहिनि, इहे सभ खां वॾा ट्रेवलर्स आहिनि। असांजा एशिया जा हुजनि, अरब जा हुजनि या किथां खां बि हुजनि, त इहे सभु ट्रेवलर्स आहिनि जेके हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ताईं वेंदा रहनि था। हुननि खे पंहिंजी पंहिंजी दास्तान आहिनि। मिसाल तौर हुननि जो को ॾेव है त उनजे पुठियां हिकिड़ी कहाणी है, हू उनजी सॼी कहाणी ॿुधाईंदा, भाई हीउ ॾेव है नी कयो। हुननि जो को भॻवान है, हुनजे पुठियां हिकिड़ी कहाणी है, हू उन सॼी कहाणी खे ॿुधाईंदा। ऐं हुननि वटि पंहिंजा हीरोज़ आहिनि ऐं पंहिंजा वॉरियर्स आहिनि, पंहिंजूं जंगियूं आहिनि, उनजे बुनियाद ते हू उनखे खाना बदोशन जेके आहिनि से ॿुधाइनि था। हाणे जेका खाना बदोश कबीलनि साईं जेका ॻाल्हि कई, मुंहिंजो हिते जेतिरो मां सम्झी सघियो आहिनि मौज़ू खे, त असां मिसाल तौर जेको फॉर्मेट यूज़ करियूं था उनमें दास्तान गोई खे कीअं था इस्तेमालु करियूं, जेको असां हिन वक़्तु फॉर्मेट इस्तेमालु करियूं। मैं आउं आर्टिकल लिखां थो या रिसर्च करियां थो, जॾहिं बि जेको प्रेज़ेंटेशन जो फॉर्मेट है उहो कहिड़ो है, उनमें तव्हां प्रेज़ेंट त उहे ई शयूं करियूं था जेके आहिनि। मिसाल तौर को ट्रेवल लॉग लिखे थो त हू जेॾीमहिल गाॾी स्टार्ट थिए थी, अंदरि वेहे थो, छा थो खणे, हले थो, वण कहिड़ो थो अचे, जानवर कहिड़ो थो अचे, हू उनखे वधीक फैंटेसाइज़ ऐं ख़ूबसूरत कीअं थो करे सघे। तव्हां पंहिंजी लिखणी में उहो छा शामिल करियो जो रीडर तव्हां ॾांहुं अट्रैक्ट थिए, तव्हांजी लिखणी खे शुरू खां वठी आख़िर ताईं पढ़ी वञे। इहो असुल में आहे फन। ऐं उहो फन तव्हांखे ॿिनि टिनि शिकिलनि में, मिसाल तौर हिकिड़ी त तव्हांजे मुताले मां अचे थो, तव्हां जेको कुझु पढ़ो था उन सां अचे थो। ॿियो तव्हांजी ऑब्ज़र्वेशन्स छा आहिनि, तव्हां ॾिसो छा था, तव्हां कहिड़ी शइ रस्ते वेंदे केतिरियूं शयूं आहिनि जेको आउं न ॾिसी सघंदो हूंदुसि, ॿियो माण्हू ॾिसी सघंदो हूंदो। ऐं जेको कुझु ॾिसूं था उन मंझि कहिड़ी शइ आहे जेको असां पंहिंजे फॉर्मेट में रखूं त पढ़ंदड़ खे अट्रैक्ट करे ऐं उहो उनखे आख़िर ताईं खणी वञे। या मिसाल तौर असीं जेॾीमहिल को आर्टिकल लिखूं था, कोशिशि हूंदी आहे त आर्टिकल हिकिड़ो ख़ुश्क मौज़ू आहे, माने उहो पढ़ण जे हवाले सां असां उन में कोशिशि कंदा आहियूं जे लाइ ट्रेवल लॉग यूज़ कंदा आहियूं त बाबा आऊं हींअर वियसि समन सरकार ते, मूंखे आर्टिकल लिखणो बा समन सरकार ऐं मिसाल तौर सर्कस लॻा पिया, उनमें मोटरसाइकिल हलिया पिया, हीअं छोकिरनि मल विड़ी पिया, उनखे आऊं कोशिशि कंदुसि त उन मंझि कुझु इमेजिनेशन खे अंदरि हणंदुसि। इमेजिनेशन माण्हू खे मेंटली उन जॻह ते वञी बीहारींदी आहे। उन खां पोइ आऊं उनखे थोरो फोटू, मिसाल तौर हिकिड़े फोटू ते लिखी, तेजू कोहली मिसाल अमेरिका जो वॾे में वॾो राइटर आहे, उहो फोटू राइटर आहे, हिकिड़ो फोटू उनजे अॻियां रखो त उन फोटू ते हिकिड़ो पूरो आर्टिकल लिखी सघे थो। आऊं कोशिशि कंदुसि त लिखण में फोटू कढी माण्हू जे अॻियां रखंदुसि, नंबर 1 फॉर्मेट। नंबर ॿियो इहो त आऊं कोशिशि कंदुसि त का अहिड़ी डॉक्यूमेंट्री टाइप लिखां जो डॉक्यूमेंट्री खणी माण्हू जे अॻियां रखां जेका माण्हू खे ईअं लॻे त का फिल्म हले थी जेका असां ॾिसूं पिया। ऐं या आऊं कोशिशि कंदुसि कुझु इमेजिनेशन, कुझु फीलिंग्स ऐं कुझु इश्यूज़ खे उनमें प्रेज़ेंट करियां। त इहे सॼा हिकिड़ा जेके क्राफ्ट आहिनि उनखे असां कोशिशि हूंदी आहे त रीडर खे वधि खां वधि अट्रैक्ट कजे ऐं मक़सद जी शइ बि उनमें प्रेज़ेंट करे वञिजे। महिरबानी।
रोला कबीला जेके जिन ते तव्हां कमु कयो उन्हनि जी किथे रहणी कहणी में इन क़िस्म तव्हांखे दास्तान गोई जा आसार मिलिया आहिनि जेका ॻाल्हि मूं इन में शामिल कई तव्हांजे सवाल साईं हाणे रोला कबीलनि जे हवाले सां जेका दास्तान गोई आहे माना खाना बदोशन जे पुठियां मूं तव्हांखे ॿुधायो त हुननि जूं जेके बि आहिनि ॾेव आहिनि हुननि जंहिंजी इबादत कंदा उन्हनि जे पुठियां हुननि जो पंहिंजो हिकिड़ो दास्तान मौजूदु आहे या मिसाल तौरु हू जिन माण्हुनि सां विढ़िया आहिनि जीअं अलाउद्दीन खिलजी सां हू विढ़िया त हू उनखे एज़ ए दास्तान पेश कंदा त बाबा भवारिया कबीलो असांजो हीअं असांजा विढ़िया उन्हनि जा पंहिंजा हीरोज़ पंहिंजा वॉरियर्स मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि उन्हनि जे बिहाफ ते ममताज़ नोड़े असां तव्हां तरफ़ ईंदासीं तव्हांजो पीवरली तालुक़ जेको सहाफ़त सां आहे ऐं सहाफ़त फिगर एंड फैक्ट्स ते हलंदी हक़ीक़तनि ते हलंदी आहे उनमें का बि माण्हू पंहिंजी इमेजिनेशन या पंहिंजी जेका महसूसात आहे उनखे नथो करे सघे तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया सां बि आहियो प्रिंट मीडिया सां बि आहियो हाणे असांजो जेको सहाफ़त आहे उहो सिर्फ़ु ख़बर ऐं सनसनी ते अची बीठी आहे उनमें का इन्वेस्टिगेटिव तहक़ीक़ी कमु नथो थिए जेके अॻे जेके असांखे सुठियूं स्टोरियूं पढ़ण लाइ मिलंदियूं हुयूं जंहिंमें असां उन्हनि समाज जे बारे में समाजी या इक़्तिसादी हवाले सां को फ़ैसिलो करे सघंदासीं छा हाणे उहे स्टोरियूं कराइण या उहो तहक़ीक़ वारो दौरु ख़तमु थी चुको आहे या सहाफ़त में हुनजा कुझु लवाज़मात तब्दील थी चुका आहिनि जेकी साईं नसीर ॻाल्हि कई ये तख़लीक़ी अदब में ये कहाणी आहे शाइरी आहे नसर नवेसी आहे जेके बि आहिनि उन्हनि सभिनी में जेके उन्हनि जो जेको फॉर्मेट आहे उन खां जेको प्रिंट मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया उन जो फॉर्मेट घणो तब्दील आहे मिसाल तौर ते असां वटि जेकॾहिं को कहाणीकार आहे या को कालम लिखे थो या शाइरी लिखे थो त उन में हुनखे पंहिंजी ज़ाती राय ॾियण जो पूरो पूरो हक़ हुजे थो ऐं हू पंहिंजी ज़ाती राय जो इज़हार करे थो स्टोरी में या ख़बर में उहो जेको सहाफ़ी आहे या रिपोर्टर आहे उहो पाबंद आहे ऐं इंतहाई पाबंदी सां हू पंहिंजी उन स्टोरी में पंहिंजी कंहिं बि ज़ाती राय जो या पंहिंजी दानश्वरी जो इज़हार नथो करे सघे ख़बर स्टोरी सिर्फ़ इंफॉर्मेशन ताईं महदूद हुजे थी उन इंफॉर्मेशन जेतिरी बि इंफॉर्मेशन आहे उनखे उहो उन पंहिंजी स्टोरी जो हिसो बणाए थो पर उन में हिकिड़ी ॿी तब्दील ॻाल्हि इहा आहे त स्टोरी कॾहिं बि का बि स्टोरी हुजे को वाक़ियो हुजे हादसो हुजे कंहिं क़दीमी आसार ते हुजे या जेको मौज़ू हुजे पर उहा उन वक़्त ताईं उहा कंप्लीट नथी थिए जेसि ताईं उन सां लाॻापियल जेके फ़र्द हुजनि धुरियूं हुजनि उन्हनि जो उन स्टोरी में ओपिनियन शामिल नथो हुजे ईअं कहाणी में न आहे या नसर नवीसी में ईअं न आहे पर एज़ ए स्टोरी जेकी कंप्लीट थिए थी त उन में हिन क़िस्म जी पाबंदी हुजे थी उन में को बि पंहिंजो माण्हू रिपोर्टर पंहिंजो ज़ाती फ़लसफ़ो पंहिंजो नज़रियो पंहिंजी राय या पंहिंजी दानश्वरी जो इज़हार नथो करे सघे हाणे पाण अचूं था त मौजूदा दौर में स्टोरी जो जेको रुझान आहे उहो ख़तम थी वियो आहे या उनजी अञा मौजूदु आहे या घटिजी वियो आहे या उनजो सबबु छा आहे जेको साईं नसीर जो सवाल आहे ॻाल्हि निकिती पई दास्तान गोई जी हिकिड़ो ज़मानो हो उन वक़्तु इंफॉर्मेशन जी जेकी रसाई हुई उहा न हुअण जे बराबरि हूंदी पोइ उन इंफॉर्मेशन जॾहिं मूं ॻाल्हि कई त सिर्फ़ु जेकी स्टोरी आहे उहा इंफॉर्मेशन ताईं पंहिंजो वजूद रखे थी ऐं उनखां उहो ॿाहिरि नथी निकिरे पोइ उन वक़्तु यकीनन हिकिड़ी असीं चवंदा हुआसीं त लकड़ तार जो दौरु आहे माण्हू हिकिड़े ॻाल्हि ॿुधी वरी उन ॿिए खे ॿुधाई ॿिए टे खे ॿुधाई ईअं हज़ारनि ताईं उहा ॻाल्हि फैलजंदी हुई ऐं उन वक़्तु ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो दौरु न हो ऐं जल्दी जेके तकड़ी जेकी आहे उहा इंफॉर्मेशन आम माण्हू ताईं न पहुचंदी हुई पोइ इन क़िस्म जो हिकिड़ो दौरु हो उन दौर में हिन स्टोरी जी वधीक अहमियत ऐं आफ़ातियत इन करे हुई त उन वक़्तु जेका स्टोरी थींदी हुई हिकु हिकु स्टोरी ते महीना बि लॻी वेंदा उहा स्टोरी थींदी हुई उहा कंप्लीट स्टोरी थींदी उन मौज़ूअ सां उनजा समूरा पहलू जेके आहिनि या उनजा समूरा जेके पासा आहिनि उहे उन स्टोरी में कवर थींदा हुआ ऐं उहा हिकिड़ी मुकमल स्टोरी हूंदी हुई हिन वक़्तु जेको ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो जदीद दौरु आहे उन में सोशल मीडिया जो दौरु आहे
त हर माण्हू शॉर्टकट या हर माण्हू थोरी ब्रेकिंग जी हद ताईं उनखे इंफॉर्मेशन शेयर करे थो ऐं उन खां पोइ उन मौज़ू ते वञण जी ज़हमत नथो करे, जंहिंजे करे जेके हक़ीक़तूं आहिनि उहे लिखी वञनि थियूं। आउं तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां त हिते हिकिड़ो रजब मंगणियार हुयो, उनजी मूं स्टोरी कई। मतिलबु चवण जो मक़सदु इहो त उन चोरीअ जे केस में उनजो मौत जेको आहे उहो सब जेल मिठी में थियो। जॾहिं उते सहाफ़ी विया त असां वटि थींदो ईअं त भाउ पुलिस दावा कई आहे, मंशियात फिरोश पकड़ियो, उन ते विया न त ही मंशियात फिरोश हुयो न हक़ी हुयो, हक़ी हुयो, पर असां वटि जेको हिन वक़्तु मीडिया में फॉर्मेट हले पियो त पुलिस दावा कई आहे त ही मंशियात फिरोश हो, हिनखे असां पकड़े जेल जे हवाले कयो आहे। पर उहो जर्नलिस्ट जेको आहे उहो उनजे हक़ीक़तनि ताईं नथो पहुचे त उन वाकई मंशियात फिरोशी कई या उन उहो वाकई क्राइम कयो हुयो या न कयो हुयो, ऐं उनजे पस मंज़र ताईं नथो पहुचे, इन जे करे उहो बेगुनाह वसूली चढ़ी वञे थो। रजब मंगणियार जी मूं ॻाल्हि पे कई त हिकिड़ो सियासी पार्टी जो कारकुन हो, उनखे कंहिं चोरी जे केस में क़ैद कयो वियो हो ऐं उहो जेल जे अंदरि फोत थियो। त उते असां ऐं उनजो इलाही सारा दोस्त उनजा गवाह हूंदा हिते उन वक़्तु हुआ, आऊं बि हिते उस कमु पे कयो। त उते असांखे पुलिस पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी, पंहिंजे कैदी जेके साथी आहे उन्हनि खां स्टेटमेंट ॾियारी त भई कलाम ॻाईंदे ॻाईंदे हिन जो दम परवाज़ थी वियो आहे। असांजो त पर वरी बि हिन जो को सबबु मौत जो को कारण, हिकु वकील दोस्त हो बीठो, हुन चयो त जॾहिं बि जवाबदार पहिरियों दफ़ो कोर्ट में रिमांड जे लाइ पेश थींदो आहे त उहो जेका ज़बानी स्टेटमेंट ॾींदो आहे उहा बि हुन कोर्ट जे कानूनी कार्रवाई हुन रिकॉर्ड जो हिसो थींदी आहे। ऐं असां उहा वञी जॾहिं पुछी, उते ई जेल बि गॾु हुयो, कोर्ट गॾु हुई, त उते हुन स्टेटमेंट ॾिनी त पुलिस मूं ते एतिरो तशद्दुद कयो आहे जो मुंहिंजे वात मां रत अचे थो ऐं मरी वेंदुसि, मूंखे इलाज जे लाइ मोकिलियो वञे। ऐं असां उहा सचो नकल वठी असां हुन ख़बर खे इन ई एंगल सां छपियो त फलाणो कैदी हो पुलिस जे वेशाणे तशद्दुद में जेको आहे वात मां रत जो उल्टियूं करे मौत जो शिकार बणिजी वियो, ऐं हुन अहिड़ी स्टेटमेंट फलाणी अदालत में जॾहिं रिमांड दौरान पेश थियो तॾहिं ॾिनी हुई। यकीन समझो त उहा ख़बर हुन में हुन फोती जा वारिस उहे बि असां सां सहमत न हुया, पर असां हुन कोर्ट जे हिकिड़े डॉक्यूमेंट खे वञी कोशिश करे जॾहिं असां कढी साम्हूं आंदो त उहो खून तरियो ऐं उन ख़बर जो उतां जो सेशन जज जेको हो उन नोटिस वरितो। उन वक़्तु ह्यूमन राइट्स जे हवाले सां सेशन जज नोटिस वठंदा, जेको हींअर सुप्रीम कोर्ट ख़तमु करे छॾियो आहे, ऐं उनजे नोटिस ते उहे धुरियूं तलब थियूं। आख़िरकार उहा FIR थी, उहे पुलिस ऑफिसर जेल सेंट्रल जेल हैदराबाद मां थी मोटी आया। सिर्फ़ हिकिड़ी ख़बर हुई जंहिंखे असां उनजी जेको उनजी इन्वेस्टिगेशन करे उनजे पस मंज़र ताईं पहुतासीं। तो चवण जो मक़सदु इहो आहे त ही दौर जेको आहे उनमें उन स्टोरी जंहिंजे जेके उनजी जेके जड़ूं आहिनि या जेके हक़ीक़तूं आहिनि उन्हनि ताईं पहुचण जी हिकिड़ी इंतहाई घणी ज़रूरत आहे। ऐं अॼु हिन सोशल मीडिया जे तकिड़े दौर में उन ते ध्यानु नथो ॾिनो वञे। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं उन्हनि शयुनि ते जेकॾहिं कमु थिए त आउं सम्झां थो त इलाही सारियूं शयूं जेके आहिनि उहे पॉज़िटिव ईंदियूं ऐं नतीजा खेज़ ईंदियूं ऐं असांखे उनजो नतीजो मिलंदो। मुमताज़, असां अञा तव्हांखे साफ़ थिए वाले कुझु ॻाल्हियूं पुछंदासीं। हजियाणी लंजो, तव्हां जो तालुक़ जेको आहे उहो थर जे तमामु पसमानदा इलाइक़े सां आहे। तव्हां थर में मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी कम्यूनिटियुनि सां मिलिया आहियो, उते तव्हां कमु कयो आहे। को वक़्तु हूंदो हो जो असांजे ॻोठनि में जेके ॾोकरियूं पोड़ियूं हूंदियूं हुयूं उहे ॿारनि खे घर में वेही ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं हुयूं। इहे जेके दास्तान गोई जंहिंजो असां ज़िक्र पिया कयूं, ॾमण सोनारे जी ॻाल्हि, हुथल परी जी ॻाल्हि, ऊबे केयर जी ॻाल्हि, इहे ॿुधाईंदियूं हुयूं। तव्हां अञा बि थर जे ॻोठनि में वञो था, कम्यूनिटी सां तव्हांजो सिधो तालुक़ आहे, छा अञा इहो सिलसिलो उते हलंदड़ आहे या उहो सिलसिलो हाणे मुनक़ता थी चुको आहे? बिल्कुल अदा थरपारकर जा तकरीबन गोठ मूं विजिट कया आहिनि। NGO जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ एक्टिविटी जे हवाले सां सियासी वर्कर जे हैसियत सां मूं काफ़ी ॻोठनि में विजिट कयो आहे। ऐं असां पाण बि हिकिड़ो टिपिकल ॻोठ जा आहियूं। असांजो ख़ानदान में अञा ताईं उहे साॻी शयूं, मोबाइल यूज़ घटि थो थिए। इवन ॻोठनि में थरपारकर जे अञा ताईं TV जो ऐं टच मोबाइल जो यूज़ घटि आहे। सो उते असांखे यादि आहे, मूंखे पाण खे यादि आहे जॾहिं असां नंढड़ा हुआसीं तॾहिं ॾाॾी ॾाॾा असांखे कहाणियूं ॿुधाईंदा, उमल मलूक, लाल मलूक या ओथल परी, अहिड़ियूं कहाणियूं ॿुधंदा जेके असांखे अञा ताईं यादि आहिनि, पर उहे असां किताबनि में किथे कोन पढ़ियूं हुयूं। अहिड़ियूं काफ़ी हूंदियूं आहिनि। अञा ताईं असांजा नंढड़ा ॿार आहिनि, चवंदा आहिनि ॾाढी नानी असांखे कहाणियूं ॿुधाए, ॻाल्हियूं ॿुधायो, ॾाढो इंट्रस्ट सां ॿुधंदा हुया।
इवन जेको हाणे कुछ अरसो थियो उन खां पोइ जीअं सोशल मीडिया आहे, मोबाइल हाणे कुछ ॻोठनि ताईं शहरनि ताईं टीवी लाइट जे सहूलियत आहे, उन करे हाणे जेको अॻे असां पाण ॻोठनि में थोरो घणो पढ़ियल हुआसीं, जेके बि हूंदा हुआ उहे किताब पढ़ंदा हुआसीं, नावल पढ़ंदा हुआसीं। पर हाणे इवन शहरनि में बि इहो ॾिठो थो वञे नावल स्टोरी कहाणी इहा घटि थी पढ़ी वञे ऐं माण्हू वधीक दिलचस्पी जेको वठनि था उहा वठनि था स्टोरी में। पूरे कहानी फिल्म जेको कलाक में पढ़ो नावल हिकिड़ो माण्हू पढ़े थो 4 ॾींहं 5 ॾींहं में मस थो पूरो करे, उहो साॻी फिल्म वारी स्टोरी जेको आहे उहो हुते 2-3 कलाक में पढ़े थो। उन्हनि जे करे तारुफ आहे त हिन जो ताल्लुक विजुअल आर्ट सां आहे ऐं विजुअल आर्ट उहो आर्ट आहे जेको तक़रीबन असांजे फाइन आर्ट जे समूरनि शोबनि खे कवर करे थो। ऐं नजीब फ्रीलांसर तौरु कमु कंदो आहे ऐं विज़िटिंग प्रोफेसर तौरु बि कमु कंदो आहे मुख़्तलिफ़ शोबनि में। असांजो तव्हां सां सवाल आहे त दास्तान गोई खे तव्हां विजुअल आर्ट जा जेके मुख़्तलिफ़ मीडियम्स आहिनि उन्हनि सां कीअं था ॻंढो? थैंक यू साईं, महिरबानी। साईं जन जेके ॻाल्हियूं ॿुधायूं शाइरी जे हिसाब सां या लिटरेचर लेखक या जेके बि दास्तान गोई हुई उनमें हींअर जेको बीइंग अ विजुअल आर्टिस्ट मूंखे लॻे थो उहो हिकिड़ो असांजो वॾे में वॾो जेको आहे जनरेशन गैप आहे, उहा एक्सेप्टेंस अञा न आई आहे। जेका असांजी जनरेशन आहे हींअर स्टूडेंट्स आहिनि जेके यूनिवर्सिटीज़ में पढ़नि पिया, उन्हनि खे हिकदमि जल्दी जेको आहे न कंहिं शइ में करण में आहे, उन्हनि में जेको सबर वारो शइ आहे उहा बिल्कुलु न आहे। त उन लाइ ज़रूरी आहे कोई बि विजुअल क्रिएट करण लाइ, जीअं साईं हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त असां वटि जेके पुराणा दास्तान गो आहिनि जेके बदीन में अञा आहिनि उन्हनि खे डॉक्यूमेंट करण लाइ अगर असां हिते चवंदासीं असां वटि शायदि कंहिं स्टेटस लगायो 50 फोटोग्राफर वीडियोग्राफर अची वेंदा साईं असां कयूं था, पर ज़रूरी आहे जेको वीडियोग्राफर आहे फोटोग्राफर आहे या विजुअल आर्टिस्ट आहे या डिज़ाइनर आहे उनखे उहा पहिरियों दास्तान सॼी सम्झणी पवंदी, पढ़णी पवंदी। उहा शइ पढ़ण खां पोइ हिकिड़ी पूरी टीम हूंदी आहे, वन मैन शो न आहे इहो, उहो हिकिड़ो राइटर हूंदो आहे, उनखे जेको आहे विजुअल्स खे कीअं क्रिएट थो करे। जीअं साईं बि हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां किथे मेले में वञो था त विजुअल ज़रूरी थी वियो आहे, कंहिं बि शइ खे लिटरेचर खे या कंहिंखे बि ॾेखारण लाइ विजुअल ज़रूरी थी वियो आहे। छाजे अॼुकल्ह जेको बि लिटरेचर आहे या लिखण वारो विजुअल खां सवाइ थोरो हुनजो जेको आहे पावर घटि थी वियो आहे। रिसेंटली एग्जाम्पल आहे, मां हालात सां कम्युनिकेट कयो डिफरेंट कराची में पंजाब में पब्लिशर्स खे मां ॻोल्हियो, मूंखे कुझु सिंधी कहाणियूं खपनि पियूं जेके विजुअली हुजनि, लाइक ड्रॉ थियल हुजनि, त उनमें जेके असांजो मोरड़ो मीर बहर आहे या ॿियूं असांजूं सिंधी कहाणियूं आहिनि जेके रिटन में आहिनि पर उन्हनि जो विजुअल कोन्हे। उहो एॾो ॻोल्हियो, मूंखे कुझु किताब मिलिया जेके असां सिंध मां कहीं जी माण्हू जी का उनमें हो न हुई एफिशिएंट जंहिंखे चइजे त ख़िदमत उन न कई, उहा यूएसएड वारनि पब्लिश कयूं आहिनि। माना अमेरिका वारनि उहो सोचियो त असांजी जेका सिंधी लिटरेचर वारी जेका रिटन में शइ आहे उहा विजुअल ॾिजे, छो जो अॼुकल्ह हर शइ विजुअल खां बिना थोरी उनजी जेको आहे पावर घटि थी वियो आहे। त इन लाइ ज़रूरी आहे जेका बि शइ माण्हू करे पहिरियों उनखे पढ़णु ज़रूरी आहे। हिकिड़ी नंढड़ी एग्जाम्पल ॾींदुमि, रिसेंटली मूं हिते विज़िट कयो, जेके बि रैलियूं लॻल आहिनि इन्हनि में मूंखे हिकिड़ी रैली मिली, बाक़ी सॼो छा हुयो जेको टाइम वारी ऐं जेका आहे डिजिटल प्रिंट आहे उहा जेका रैली जी असल स्टोरी आहे, रैली जो पैटर्न जी हिकिड़ी कहाणी आहे, हीअ कहिड़ी रैली आहे, टुक वारी आहे, हीअ थर साइड जी आहे, हीअ लाड़ जी आहे, हीअ उत्तर जी आहे रैली, उनजो पैटर्न डिफरेंट आहे, उनजी मेकिंग डिफरेंट आहे, उहा शइ ख़तमु आहे सभिनी में। उन्हनि छा कयो डिजिटल थी वियो आहे, प्रिंट करे उहा जेका स्टोरी हूंदी आहे, इवन अजरक में ॾिसो असां ॾे अजरक कल्चर डे थींदो आहे, उन ॾींहं ते मूंखे ॾाढो डुख थींदो आहे, हक़ीक़त ॿुधायां त माण्हू अजरक पाए डांस कनि था, टेंजिबल कल्चर अनटेंजिबल कल्चर उन्हनि खे ख़बर ई कोन्हे, जेको असल तव्हांजो कल्चर आहे अदब आहे उहो प्रिंट पाए। असल में असांजे जेके ओरिजिनल रैली ठाहिण वारा आहिनि, औरतूं आहिनि या अजरक ठाहिण वारा आहिनि, उहे वीचारा ख़तमु थी विया आहिनि, हू डिजिटल अची विया आहिनि। उहे अगरि उन्हनि खे सपोर्ट करिणो आहे वाकई कल्चरल डे ते, त उहे ओरिजिनल जेके ठपा आहिनि उनजो मीनिंग आहे, हीअ सितारो आहे हुन में, हीअ चंड आहे ऐं उनजी जेका एस्ट्रोनॉट आहे जेका सॼा उहा डिज़ाइन ठहियल आहे उहा स्पेस मां वरितल आहे, त हीअ कती आहे, हीअ खटव आहे, जेके असांजा सितारनि जा नाला आहिनि उन्हनि जे थ्रू जेका पोखूं थींदियूं आहिनि त बाबा हीअ कती आहे, इहा हेॾे मूव थींदी, उन खां पोइ हीअ सीज़न ईंदो, पोइ मींहं वधीक वसंदा, इहा सॼी असांजी रैली में आहे, अजरक में आहे, इहा पूरी पूरी स्टोरीज़ आहिनि इन्हनि जो। इहे अॼुकल्ह जी जनरेशन खे बि शायदि ख़बर न आहे, हुनमें वॾो वॾो मसइलो इहो बि आहे जनरेशन जो न आहे, उहो असांजी यूनिवर्सिटीज़ जो मसइलो आहे। यूनिवर्सिटीज़ असांखे सही एजुकेशन नथियूं ॾियनि। मां जिते
हिते पढ़ायो हाणे नाला न खणंदुमि उन्हनि यूनिवर्सिटी जा असां सीनियर टीचर वेठा आहिनि उहो बि अॼुकल्ह न हिकिड़ो जीअं मोबाइल में ईंदो आहे स्टोरी लॻाई हिकु ॾींहं खां पोइ गाइब थी वेंदो आहे उहो बि उहा ई शइ था पढ़ाइनि उन्हनि खां वञी पुछो त भाउ तव्हांजो कोर्स आउटलाइन ते छा पढ़ाईंदो छा एम आहे छा ऑब्जेक्टिव आहे हिन सब्जेक्ट खे उहा का ख़बर ई कोन्हे बसि डायरेक्ट हिकिड़ी शइ विहारे बिज़ी करे उन्हनि खे हिस्ट्री नथी पढ़ाई वञे उनजे बारे में बसि उनखे इहो ॿुधाईंदा त भाउ हीअ असांजो कल्चर आहे रेली कल्चर जो हिसो आहे अजर कल्चर जो हिसो आहे उनजे बारे में पढ़ो बुक्स पढ़ो उन में बुक्स मौजूदु आहिनि पर स्टूडेंट खे जॾहिं लाइब्रेरी में मां रिकमेंड कंदो आहियां लाइब्रेरी वञो हू कॾहिं लाइब्रेरी बि न विया हूंदा आहिनि छा जो असांजी कोर्स आउटलाइन में उहो स्किप कयो आहे पर तव्हांजी कोर्स आउटलाइन में इहो ज़रूरी हुजणु खपे तव्हां रेफरेंस लाइब्रेरी मां खणो अगरि तव्हां गूगल कंदव त गूगल में तव्हांखे रिली त मिली वेंदी अजरक पर तव्हांखे ख़बर न आहे छा उहा रियल विजुअल आहे रियल इंफॉर्मेशन आहे या न आहे उहो तव्हांखे बुक्स में प्रॉपर इंफॉर्मेशन ऐं रिसर्च जे हिसाब सां शइ मिलंदी आहे त उहा बुक वारी रीडिंग जेको आहे उहो स्किप थी वियो आहे इलाही वॾो जेको ही गैप अची वियो आहे रीडिंग जो ऐं विजुअल ते अची वञनि पर विजुअल बि उहो ई स्ट्रॉन्ग थींदो आहे जेको हिकिड़ी स्टडी खां बाद में थींदो आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी एग्ज़ाम्पल थो ॾियां असांजो हिकिड़ो आर्टिस्ट आहे मोहम्मद अली टालपुर उहो हिकिड़ो उनजी हिकिड़ी पेंटिंग आहे जंहिंजो नालो आहे फ्लाई वॾो कैनवस आहे रिली जी साइज़ जो एग्ज़ाम्पल ॾियां हिकिड़ी लाइन वई आहे ऐं एग्ज़िट थी वई आहे उनजी पेंटिंग उहा 15 लख में सेल थी जॾहिं मां पंहिंजे स्टूडेंट्स खे ॾेखारींदो आहियां या कंहिंखे ॿुधाईंदो आहियां चवंदा आहिनि इहो त मां बि करे सघां पर उन में डिफरेंस इहो आहे तव्हां करे सघो पिया हू करे चुको आहे उनजे पोयां हिकिड़ी रिसर्च आहे हिकिड़ी स्टडी आहे हू हिकिड़ी पूरी अलिफ खां हली इहे यके ताईं पहुतो आहे तव्हां डायरेक्ट इहे यको ठाहे तव्हां इहो न चवंदो त तव्हां हर शइ कंप्लीट करे छॾी उहा जेका स्टडी आहे उहो प्रोसेस आहे हिकिड़े प्रोसेस मां हलणु उहो करणु ज़रूरी आहे त उन लाइ ज़रूरी आहे तव्हां लिटरेचर खे पढ़ो ऐं बुक्स पढ़ो उन्हनि जी इंफॉर्मेशन हुजणु ज़रूरी आहे ऐं हीअ जेका जनरेशन आहे जेका हींअर असां किताब लिखनि था उन्हनि सां डायरेक्ट मिलो ऐं पोइ तव्हां जॾहिं हिकिड़ो विजुअल क्रिएट कंदो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत विजुअल थींदो ऐं पावरफुल विजुअल थींदो त इहा शइ असां में जनरेशन गैप जो इलाही वॾो इशू आहे जेको मूंखे लॻे थो इहो सम टाइम असांजी पंहिंजी ग़लती हूंदी आहे ॿिया वॾनि जी बि ग़लती हूंदी आहे उहे मॉडर्न टेक्नोलॉजी या मॉडर्न गैजेट्स खे एक्सेप्ट न कंदा आहिनि असां वरी कुझु उन्हनि जूं शयूं शायदि एक्सेप्ट नथा कयूं पर इन गैप खे ख़तमु करण लाइ थोरो किथे असांखे करिणो पवंदो किथे वॾनि खे करिणो पवंदो त इन लाइ ज़रूरी आहे इहे शयूं महिरबानी नजीब तव्हां जिन शयुनि खे लिंक पे करण पे चाहियो उनमें हिकिड़ी लाइन जी ॻाल्हि इहा इज़ाफ़ो कंदा कि असां वटि जेके मौसमूं थींदियूं आहिनि ऐं जेके ॾियार मल्हाया वेंदा आहिनि इन्हनि जी बि पोयां हिकिड़ी पूरी ॻाल्हि आहे हिकिड़ी त इहो वाक़ई जेकॾहिं इनखे वियुअल जा मुस्लिम मीडियम्स आहिनि कि असां जेकॾहिं गम पंहिंजी लाइफ सां गॾूं त हुनजो असांखे हिकिड़ो नओं रंग मिलंदो हिकिड़ी शइ मां मौसम में हिकिड़ी शइ एड कंदुमि बसि तव्हां जेका ॻाल्हि कई त मां ट्रेवल बि वधीक कंदो आहियां वधीक प्रोफेशनली गैजेट्स सां न पर हिकिड़े फ़ोन सां ई फ़ोटोज़ कढंदो आहियां ऐं उन्हनि खे प्रोफेशनली यूज़ कंदो आहियां इंटरनेशनली सेल आउट कंदो आहियां मोबाइल जो फ़ोटो कोई वॾो गैजेट न हूंदो आहे ऐं मां इज़ीली सुठनि पैसनि में उनखे खपाईंदो आहियां माण्हू पुछंदा आहिनि यार तूं हीउ जेको आहे हेॾो घुमी थो हेॾे वञी थो असां वेंदा आहियूं हुते उहा शइ न हूंदी आहे पर उन लाइ ज़रूरी आहे तव्हां वेदर खे ॾिसी करे कहिड़े टाइम वेदर छा आहे नेचर ऐं वेदर विजुअल सां वॾो कम्युनिकेट कंदी आहे त कहिड़े हिसाब सां तव्हां हुनखे डॉक्यूमेंट कयो था या कहिड़े टाइम ते वञो था हर कंहिंजी ब्यूटी आहे हाणे कुझु माण्हुनि खे हीउ थर वणंदो आहे त हिन टाइम ग्रीन आहे पर जेका असल डेज़र्ट जेका आहे जेका उहो गरम तपेश ऐं उहो जेको वेदर आहे उहो जॾहिं तव्हां हिते अची फील कंदो उनजी हिकिड़ी पंहिंजी ब्यूटी आहे त असांजो ॻोठ सखर पोइ असांजो वालिद साहिबु मोकिले छॾींदो गर्मियुनि में जून जुलाई ॾाढी ख़तरनाक चवंदा असल गर्मी जो मज़ो वठो उनजो पंहिंजो हिकिड़ी ब्यूटी आहे त सर्दी गर्मी हर वेदर जी पंहिंजी ब्यूटी आहे अगरि उन हिसाब सां तव्हां उनखे इंजॉय कंदव उनखे फील कंदव उनजा कलर्स आहिनि नेचर आहे सराउंडिंग आहे त उनजो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे डॉक्टर साहब तव्हां तरफ़ सां ईंदासीं ही दास्तान गोई जी सॼी ॻाल्हि हले पई अॼुकल्ह असांजे प्रायोरिटीज़ बदिलजी चुकियूं आहिनि असांजे उत्साह जा ज़रिया बि नवां नवां थींदा पिया वञनि त तव्हां कीअं था सम्झो हिन असांजे समाज में तब्दीली या बदिलाव में ही दास्तान कोई को किरदार अदा करे सघंदी शाइरी जे वसीले त तव्हां शाइरी सां तालुक़ आहे तव्हांजो सवाल जेको आहे सो पेचीदा है कि आऊं कोशिश कयां तो उन्हें जवाब दियां हाणे पहिरीं ॻाल्हि आहे त दास्तान गोई जी ख़ालिद सॼो उनजो तफ़सील सां ज़िक्र कयो
पहिरीं उहा शइ असांजे कंहिं न कंहिं फॉर्मेट में उनखे वरी ॿीहर आणियूं, असां पहचायूं, पोइ शाइर उनखे अडॉप्ट कनि, पोइ उनजो को न को फॉर्मेट ठाहिनि पंहिंजी शाइरी में। हूअं जनरली त जीअं ख़ालिद ॿुधायो त मज़हबनि खां वठी वेंदे ॿियनि हालतुनि में दास्तान कंहिं न कंहिं शिकिल में मौजूदु आहे। उहो नॉवल जी शिकिल में बि आहे या ड्रामे जी शिकिल में अची ख़ालिद ॿुधायो, ऐं काफ़ी हद ताईं ख़ालिद सां मुतफ़िक़ आहियां। आउं सम्झां थो त इहा पॉसिबिलिटी आहे त इन शइ खे अॻिते खणी सघे। ऐं इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके इलाही क़ौमनि वटि जेके मदरूब थी चुकियूं हुयूं, ग़ाइब थी चुकियूं हुयूं, उन्हनि क़ौमनि उन्हनि खे वरी ॿीहर खयो, उजारियो, अॻिते मिसाल तौर जीअं इज़राइल इब्रानी ॿोली खे ॿीहर जायो, ख़तम थी चुकी एब्रो, पर इहे हुन इंटेंशली ॼाणी मुंहिंजी कोशिश वरिती त हीअ असांजे पुरखनि जी, असांजे वॾनि जी, मूसा खां वठी याकूब खां वठी इन्हनि खां वठी जेका हीअ ॿोली आहे उनखे असांखे ॿीहर जारणो आहे, उनखे ॿीहर खणी हलिणो आहे। उनखे ज़ाहिर आहे त यहूदी दुनिया जो सभिनि खां वधीक तरक़ी याफ़्ता माइंड आहे। हू सॼो जेको आहे उन एॾी नंढड़ी कम्यूनिटी आहे दुनिया जी जेको 1% खां बि घटि आहे, पर हुन वटि जेको इंटेलिजेंस आहे, ज़हानत आहे, जेको हुनखे पंहिंजो सर्कमस्टेंसिस जेके अवेलेबल थिया आहिनि सॼी दुनिया में, सॼी दुनिया में धिका खाई, थाबा खाई, कतलाम करे, बच्छनि में सड़ी, उतां जेको पची रास थी निकिता आहिनि, तंहिंखां पोइ हुननि इहो महसूसु कयो त न असांखे पंहिंजी कोई शइ खे बचाइणो आहे, असांखे पंहिंजी ॿोली खे बचाइणो आहे, ऐं हू हुन ॿोली खे खणी आया। ऐं हींअर हेतिरो हज़ारे यूनिवर्सिटियुनि में जेको आहे माण्हू वञनि था, पढ़नि था, त असीं सम्झो त असांजो जेको इहे शयूं आहिनि जेके मतलूब थींदियूं वञनि, जिन में हिकिड़ी शइ या दास्तान गोई आहे, उनखे बि असां वरी ॿीहर जारे सघूं था, उनखे वरी खणी अची सघूं था। इहो रुॻो असांजे शाइर जो कमु न आहे, शाइर उनजो अवलीन दस्तो थी सघनि था, पर इहो असांजे ॿियनि सब्जेक्टनि में जीअं ख़ालिद ॿुधायो त उन्हनि खे बि जेको आहे सो इहो एडॉप्ट करणो पवंदो। हीअ असांजो सॼो माज़ी आहे ऐं ही ओरल माज़ी आहे, ऐं ही किथे असांखे लिखत में एतिरो कोन थो मिले, ही सॼो सीना बसीना जेको आहे सो हले थो। ऐं उहो जेकॾहिं असां हुनखे हाणे वरी ॿीहर ॼाणण जी कोशिशि न कई त शायदि इहा शइ हमेशह जे लाइ दफ़न थी वञे। अञा बि वक़्तु आहे, अञा बि उहे माण्हू पिया आहिनि, अञा बि उन्हनि शयुनि खे काफ़ी शयूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेका फ़तेह खान जी कचहरी थींदी हुई रेडियो पाकिस्तान में कंहिं ज़माने में, वॾो फिल्मी प्रोग्राम हलंदो, का बि हुन स्क्रिप्ट लिखियलु कोन हुयो, पूरे कलाक वॾो भला जो माण्हू हुयो। उन प्रोग्राम में कॾहिं कॾहिं इहे भाण चाढ़ण बटाईंदा ऐं उहो दास्तान ॿुधाईंदा। शायदि रेडियो पाकिस्तान जी लाइब्रेरी में इहे शयूं हुजनि। हा, त आउं तव्हां दोस्तनि खे चवंदुसि तव्हां इहा पुछा कयो ऐं तव्हांखे बिल्कुलु उहा शइ जेकॾहिं मिली थी वञे त हिन शइ खे पाण अॻिते खणो। असांजी त ख़ैर दिलनि में उहा शइ आहे, असांजी जेका जनरेशन हुई असां उहे ॾिठा हुआ, असां उहे ॿुधा हुआ, तंहिंजे करे ऐं तव्हां ॾाढो वक़्तु आहे तो हीउ तव्हां अॼु सेमिनार कयो आहे त असांखे ख़ुदि इहो तव्हां महसूसु करायो आहे त हिननि शयुनि खे असीं अॻिते महिरबानी डॉक्टर साहब। ख़ालिद, तव्हां जा ॿ किताब जेके ख़ासि करे जंग जा माण्हू, उनमें तव्हां मुख़्तलिफ़ जेके असांजा लोक ॾाब जा माण्हू आहिनि जिन खे असां आम लैंग्वेज में असांखे खफ़्ती चवंदा आहियूं, जिन खे मुख़्तलिफ़ ख़फ़्त हूंदो आहे, कंहिंखे घोड़ा पालण जो, कंहिंखे तितर पालण जो, तितरनि जा शिकारी आहिनि, ऐं उन्हनि जे ख़फ़्त सां गॾु उन्हनि जो लोक ॾाब ते ॾाढो दस्तरस हासिल हूंदी आहे। मौसम ॾिसी ॿुधाए वेंदा आहिनि, या माकोड़ियूं हलनि पियूं जेकॾहिं उहो मिटी पियूं खणनि त छा थींदो, उनजो सॼो लोक ॾाब इन लोक ॾाब खे जेकॾहिं असां दास्तान गोई तरफ़ वठी अचूं, या इहा लोक ॾाब जेका असांजी आहे, इहो असांखे अॻिते हली समाज में किथे इन समूरे तब्दीली में या बदिलाव में किथे को असांखे साथ ॾेई सघे थो, या समाज खे सम्झण में का किरदारु अदा करे सघे थो इहो लोक ॾाब। हाणे कुझु शयूं आहिनि, जीअं मिसाल तौर यूनान जो जेको बुनियादी अदब उहो बुनियादी तौर ते इन्हनि मिथ से असां वटि जेको मिथ जो कॉन्सेप्ट आहे, जेको ॾंद कथा जो कॉन्सेप्ट आहे, बुनियादी तौर ते ॾंद कथा जे पुठियां बि हिकिड़ो दास्तान हूंदो आहे। दादा हीअ हिकिड़ी ॾंद कथा आहे त हीअं थियो हूअं थियो।
त हे जेको असां वटि लोक ॾाहप आहे जंहिंखे असां फोक विज़डम चऊं था, यूनान में उहो उन्हनि जो बेस आहे, पर सिंध जे अंदरि फोक विज़डम जी इम्पोर्टेंस न आहे रही, कॾहिं उनखे उन लेवल ते प्रमोट न आहे कयो वेंदो आहे। जेको फोक विज़डम आहे उनजे पुठियां छा आहे, ख़ासि तौर ते फोक विज़डम में दास्तान वग़ैरह इहे त ठीकु आहिनि, पर हाणे मिसाल आउं इहो थो चवां त जेसि ताईं जेके फोक विज़डम जूं शयूं, जेको तव्हांजो सुवालु आहे, जेको साॻी निजीब बि कयो, त निजीब वारी ॻाल्हि खे हिकिड़ी ॻाल्हि आउं अञा एड कंदुसि ख़ासि तौर ते आर्ट जे हवाले सां, त जेकॾहिं तव्हां घोड़ी मंदर में वेंदा त उनजी छित ते मुख़्तलिफ़ तस्वीरूं स्केचिस ठहियल आहिनि, उन स्केचिस जे अंदरि का कहाणी आहे जेको केरु पढ़ी सघे थो, नथो पढ़ी सघे, उहो फॉर्मेट पढ़ण वारो माण्हू आहे या न आहे, इहो हिकिड़ो अलॻि आहे सिस्टम। ताज़ो हिकिड़ो हींअर किताब ज़ुल्फ़कार आलेपोटे जो आयो, जेके मुख़्तलिफ़ पथर आहिनि थर जे अंदरि, उन ते हिकिड़ा स्केचिस, ज़ुल्फ़कार कलोड़ो, उन ते स्केचिस ठहियल आहे, उन ते हुन पूरो किताब लिखियो आहे, इन स्केच जे पुठियां स्टोरी कहिड़ी आहे, हुनखे स्टोरी खे डॉक्यूमेंट कयो आहे। हाणे जेको फोक विज़डम, मिसाल बरसाति वसे थी, अदा बरसाति वसे थी, वणनि जा पन हीअं थींदा ऐं तितर हिन क़िस्म जी ॿोली कंदो, या तव्हांजी ही जेका उतर जी हवा आहे उन सां ककर ठहनि था, उन सां हवा अचे थी, या मिसाल तौर उन मंझि हाणे उन ते को साइंटिफिक रिसर्च कोन्हे थी जो उनखे जस्टिफाई लोक ॾाप खे करे सघिजे। आउं इहो थो चवां त जेकॾहिं मिसाल तौर असीं चऊं था भाउ हिकिड़ो फॉर एग्जाम्पल कुंभट सुके थो ऐं उन में सफ़ा डिंगर थिए थो, माने बरसाति जी निशानी जेकॾहिं आहे, आउं नथो चवां आहे, पर जेकॾहिं फोक विज़डम में आहे त ॾिसजे उहो कहिड़ी मौसम जी सूरताल आहे जंहिंजे अंदरि उहो सुके थो। मिसाल तौर जेकॾहिं उनजा सेंस त आहिनि, नेचर खे पंहिंजो सेंस आहे, नेचर खे असां मुकमल रद्द नथा करे सघूं। जीअं माकोड़ी मिसाल तौर नगरे में दाणा खणी वञे थी या उनजा पर निकिरंदा, उहो कहिड़ी एटमॉस्फेयर जे अंदरि निकिरंदा, कहिड़ो टेम्परेचर आहे, कहिड़ी हवा आहे, कहिड़ो माहौल साइंटिफिक ठहे थो, उनजे करे निकिरे थी, त पोइ उनखे असां करे मञी सघूं था। मिसाल जेके पेरी आहिनि, हाणे उहो पेर सुञाणंदा, पेर सुञाणण हिकिड़ी प्रैक्टिस आहे, फोक विज़डम आहे, पेरनि ते मूं स्टोरी कई आहे। हाणे हींअर असां फिंगर प्रिंट हणूं था, हिकिड़ी टेक्निकल मशीन असांजो फिंगर प्रिंट सुञाणे थी। मिसाल तौर आउं जेकॾहिं फिंगर प्रिंट हणी अञा त उन ते वरी उहा मिसाल तौर नथी, ॿियो माण्हू जो फिंगर हुन सां मैच नथो थिए। असांजो जेको पेरी आहे उहो जेकॾहिं कंहिं माण्हू जो पेर ॾिसी थो वञे त उनजे माइंड कैपेसिटी हुनखे 10 सालनि खां पोइ जेकॾहिं उहो पेर ॾिसे थो त उहो उनखे सुञाणे थो त भई हीउ पेर जेको आहे इहो फलाणे माण्हू जो आहे। हाणे मूं हिकिड़े पेरी खां पुछियो तव्हांजो सेंस इहो कीअं थो कमु करे थी, पेर फलाणे माण्हू जो आहे, तव्हां हिनखे कीअं था सुञाणो? त हुनजे आउं नंढे हूंदे खां वठी माल में रहियो आहियां ऐं माल जेको विञाइजे थो त उनखे असां ॻोल्हींदा हुआसीं त उहो असां पेर ते ॻोल्हींदा हुआसीं। उहा असांजी प्रैक्टिस तक़रीबन 30 सालनि जी आहे। हुनमें धनार जो पेर बि सुञाणींदा हुआसीं, पखी जो पेर बि सुञाणींदा हुआसीं। हाणे उन्हनि मंझि हुननि जूं कुझु निशानियूं रखियल आहिनि। मिसाल तौर पेर कतरो आहे, पेर सिधो आहे, या पेर खणण महिल हुनजो आर्ट माने खणण महिल हुनजी कीअं थो निशान ठहे। त हाणे इहे जेके फोक विज़डम आहे उन ते मिसाल तौर साइंस खे असीं हुन आऊं फिंगर प्रिंट खे हुन सां लिंक करियां थो त भाई ही फिंगर प्रिंट आहे, उहो असां लॻायूं था, उहो असांजो फिंगर सुञाणे थी। सेम टाइम ते असांजो पेरी हिकिड़े पेर खे वरी ॿीहर टेहर जेॾी महिल ॾिसे थो त हू सुञाणे थो ऐं उहो प्रैक्टिकली हू करे बि थो। ऐं उहो हिकिड़ो आर्ट आहे, फन आहे। मिसाल तौर हिकिड़ो पेरी आहे, हुनजी मूं रेल जी पटड़ी ते मिसाल तौर पाणी आयो, बरसाति थी वई, माने का जगह न हुई, घोड़ो चोरी थी वियो। इहो हाणे दास्तान थो ॿुधायां, ॻाल्हि ई दास्तान जी थी हले। त हिकिड़ो घोड़ो चोरी थी वियो, घोड़ो चोरी थी वियो त हाणे पाणी त किथे जेॾी महिल मूंखे वठी आयो मुंहिंजो हिते त को निशानी कोन्हे, पेर कीअं खणा? पोइ हिन माने ॿई पासा हुनजा हेॾां होॾां रेल जी पटड़ी जे अंदरि जेके काठी जूं लॻल हूंदियूं आहिनि तख़्तियूं, उन ते हुनखे थोरो पेरनि जो निशान मिलियो त हुन सम्झो त घोड़ो वियो हितां ई आहे। पोइ हुन रेल जी पटड़ी जा ॿई पासा वरिता, वञी किथे माना धुर दंग कई, घोड़ो वरितई वापसि वरितई त धणी हुनखे एग्री थी वियो त मुंहिंजो घोड़ो ई आहे। ऐं उहो सोढो मुंहिंजो माना उमरकोट जो वॾो पेरी हो कि भाउ मुंहिंजो घोड़ो उहो आहे। पर उन पेरी चयो जंहिं घोड़े जो आऊं पेर खणी आयो आहियां उहो घोड़ो ही कोन्हे, उहो घोड़ो ॿियो आहे, ही घोड़ो ॿियो आहे। उहो कलर में बि उन जहिड़ो हुजे, साइज़ में बि उन जहिड़ो हुजे, पर उन पेर मञा चए थो आऊं जंहिं घोड़े जो पेर खणी आयो आहियां उहो इहो न आहे।
त इहे जेके फोक विज़डम जा जेके फॉर्मेट्स आहिनि उहे बि अप्लाई थियण महिल दरिया में पेर खणनि था, दरिया जा ॿई पासा वठी हलनि था। जेॾी महिल को चोर मेयूं छोड़े दरिया जे रस्ते सां चोरी करे सघे थो, ॿियो को जानवर त थी सघे न करे सघे, पर जेॾी महिल मूं पुछियो तव्हां दरिया में कीअं था पेर खणो त दरिया जा ॿई किनारा जलींदा आहिनि पहिरीं, पोइ जिथां खां पोइ में ॿाहिरि कढंदा आहिनि त उतां खां उहो उनखे पेर खणंदा आहिनि। त इहो हिकिड़ो उन्हनि जो फन आहे। या असां वटि मूं हिकिड़ी इहा थी सघे थो मिथ हुजे, ॾंद कथा हुजे, ॾंद कथा खे आऊं यूनानियुनि जे करे थोरी रेस्पेक्ट ॾींदो आहियां। त असां वटि हिकिड़ो भाटी कबीलो आहे, उहो सॼो सोणनि ते हलंदो आहे। बुनियादी तौर ते जैसलमेर जेका दरबार आहे उन्हनि सां उन्हनि जो तालुक आहे ऐं उन्हनि जा कुझु ॻोठा जेके धाड़ियल बि हुआ, हाणे उहो धाड़ो बिना सोण जे न हणंदा हुआ। मूं हिकिड़े भाटी सां कचहरी कई, तव्हांखे इहा कीअं थी ख़बर पए त जेकॾहिं हीउ पखी ॿोले पियो त हीअं थींदो, हीउ पखी ॿोले पियो त हीअं थींदो, इहो तव्हांखे कीअं थी ख़बर पए? या तव्हां पखी जी ॿोली वञा इहो कीअं था सम्झो त हिन सां हीअं थींदो? त हुन चई बाबा असां वटि हिकिड़ी रवायत हुई, हिकिड़ी माने ट्रेडिशनल रवायत हुई त असां वटि पाणी जो हिकिड़ो थां भरे उहो झंग में रखी छॾींदा हुआ। वो हिकिड़ी मिथ है, दंद कथा है, उन ते का रिसर्च कोने, उनके उन साइंटिफिक नथा समझूं, पर वो रखी छॾींदा। उहा पई हूंदी झंग में, उनमें सिज भी वेंदो, सिज जी रोशनी भी वेंदी, चंड जी भी वेंदी, पखियुनि जी भी माने उनमें चूण हणंदा टोंग। इहो उहो जेॾी महिल को पुट ॼमंदो हुननि जो त पहिरीं सुती उन पाणी जी ॾींदा। हुननि जी मिथ त इहा असांखे उतां खां माने सुती में जेका आहे नेचर जो इल्मु मिले थो, पर हू बुनियादी तौर ते जंगली कबीलो, हुनजी झंग सां रिलेशन हो, हू पखियुनि जूं। इहे माण्हू इहे तव्हांखे थी सघे थो जदीद जनरेशन खे इहे सुवाल थी सघे थो एतिरा माने सुठा न लॻनि या तव्हांखे, पर जेॾी महिल तव्हां ॻोठ में वञी कंहिं ॻोठ जे माण्हू सां वेंदा त हू तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते बिलीव कंदे मिलंदो त हा ईअं थी सघे थो, इहो पॉसिबल आहे। जेॾी महिल मूं हिकिड़े माने ॿुधाईंदो हिकिड़े अमरा बनी पोखी त हुन में असां वटि इहो तितर जे करे ॿोले थो त बनी सुठी थींदी। हुन इहो चयो त तितर ॿोलियो आहे त बनी पोखां त बनी सुठी थींदी। उतां हुन भाटी में गुज़रियो, हुन चई तुंहिंजी बनी में हिकु दाणो बि न थींदो, वसकारो भी भलो जो बनी हुन पोखी ऐं उहे बाजर निकिरी आई, सिरा भी निकिता। हुन चई आऊं दाणो जॾहिं हुन वरी हुन भाटी खां पुछे चई भाई ही तव्हां छा था चओ, हिन में मुंहिंजी त बनी माने थी आई आहे, वसकारो भी भलो थियो आहे, संग भी थी आहे, तूं कीअं थो चईं हिन में आऊं हिकिड़ो दाणो कोन थो ॾिसां? चई आऊं को बि दाणो कोन थो ॾिसां। हुन बनी उहा लुई हुनखे खरे में खणी आयो, उन खां पोइ बि हुनखे भाटी इहो चयो त आऊं हिन में दाणो नथो ॾिसां। आख़िर में छा थियो, कुदरती हुन खरे खे बाहि लॻी ऐं उहो सॼो सड़ी वियो। इहो हिकिड़ो दास्तान में तव्हांखे ॿुधायां, टेक्निक्स फोक विज़डम जी, फोक विज़डम जो दास्तान कींदो ठहे। पोइ हुन चई तव्हांखे कीअं ख़बर पई त मुंहिंजी बनी में को बि दाणो न थींदो जॾहिं त तितर ॿोलियो पिए? त हुन चई मूं जेॾी महिल तितर ॿोलियो पिए ओॾी महिल मसइलो इहो हो त तितर जी जेका ॿोली हुई उहा खारी हुई, माने जी तेज बोली माण्हू पाण में विढ़ंदा आहिनि त चई हुनजी जेका ॿोली हुई उहा अहिड़ी हुई जेका खारी हुई। हुन मां मूंखे लॻो त हिनखे बाहि लॻंदी। खारी इन जे करे हुई त हुनजे बेज़नि ते या ॿचनि ते को नांग या इन क़िस्म जो का शइ आई, उन जे करे हुन बाहि मां रड़ी पई कई ऐं मूंखे इहो लॻो त हिन बनी खे बाहि लॻंदी। हाणे अहिड़ा जेके दास्तान आहिनि, अहिड़ियूं जेके स्टोरीज़ आहिनि, इहे तव्हांखे ॻोठनि जे अंदरि अलाए केतिरे तइदाद में, जंहिंमें कैरेक्टर बि हूंदा, जंहिंमें डायलॉग बि हूंदो, जंहिंमें इमेजिनेशन बि हूंदी, जंहिंमें थोरो सस्पेंस बि हूंदो, तव्हांखे आख़िर ताईं खणी वेंदो त हाणे छा थो थिए, हाणे छा थो थिए, हाणे छा थो। इहे कहाणियूं उन्हनि माण्हुनि ठाहियूं ऐं उन्हनि कहाणियुनि जे ज़रिए उन्हनि फोक विज़डम खे जेको आहे उहो प्रेज़ेंट कयो। ऐं उन फोक विज़डम तितरनि सां लाॻापियल अलॻि कहाणी हूंदी। तव्हां जेॾी महिल रिसर्च में वेंदा, जेॾी महिल फील्ड में वेंदा, जेॾी महिल रूट्स में मिलंदा, तेॾी महिल तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं कोन जेके अकेडमिक, तव्हांखे वरी ॿी हिकिड़ी कहाणियूं मिलंदियूं जेके कहाणियूं तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं। पर इहे जेके उहे कहाणियूं हुयूं उन्हनि में फोक विज़डम जूं, इन ते वरी जेॾी महिल मिथ्स आहिनि, उन ते साइंसी रिसर्च जेसिताईं नथी थिए तेसिताईं असां उन ते यकीन नथा करे सघूं, छो जो जेसिताईं साइंस उनखे जस्टिफाई नथी करे। महिरबानी ख़ालिद। पर इनमें कुछ उन्हनि माण्हुनि जी पंहिंजी ज़िंदगी जा घायल वक़्त उनजी प्रैक्टिस भी आहे, प्रैक्टिस आहे उन शयुनि खे इनखे बहितर कयो आहे। ऐं साइंस त हाणे ज़ाहिर फिगर फैक्ट्स ते ॻाल्हाए थी। ममताज़ तव्हां तरफ़ असां ईंदासीं, भले तव्हां थोरो असांखे मुख़्तसर दोस्त जवाबु ॾियनि, असां कुझु सवालनि जो बि वक़फ़ो रखंदासीं। थर में ग़िज़ाई खोज आहे, ख़ुदकशियूं थियनि थियूं, रोज़ अख़बार में असां पढ़ूं था, ऐं थर खे कोट पियो कयां।
ऐं ओवरऑल असां वटि सिंध जी हालत ॾाढी ख़राबु आहे, बैड गवर्नर्स ऐं मीडिया में सनसनी आहे रुगो। पोइ हुनजा के बि सबब थी सघनि था, हुकूमती पॉलिसियूं हुननि ते सख़्तु आहिनि, मीडिया ते हींअर ॾाढी कड़ी हालत गुज़ारे पियो। छा तव्हां सम्झो था ही मतिलबु दोस्त असां वटि जेके लोक विज़डम जूं ॻाल्हियूं पिया कनि या इन क़िस्म जूं, इन सिलसिले में किथे असां इन्हनि शयुनि खे मीडिया जे थ्रू माण्हुनि ताईं पहुचाए सघंदासीं? कोई इनजो रंग थी सघे थो, तव्हांखे नज़र अचे थो? नसीर साईं, ॾाढो काराइतो सुवाल आहे। हाणे ॻाल्हियूं ॿ टे थियनि थियूं। हिकु जेकी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो तासर छॾियो वेंदो आहे असांजे मुआशिरे में, असांजो जेको जर्नलिस्ट आहे अदाई ख़िदमत पियो करे। ख़िदमत करणु मीडिया जो कमु ई न आहे। मीडिया हाउसिस मुकमल तौर ते कमर्शियल हुजनि था ऐं उन कमर्शियल मीडिया हाउसिस पंहिंजी मर्ज़ीअ जूं शयूं पंहिंजे स्क्रीन ते पंहिंजी प्रिंट मीडिया में छपनि थियूं। उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा मफ़ाद आहिनि, उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ियूं मजबूरियूं ऐं कमज़ोरियूं आहिनि। जितां ॻाल्हि कई त मीडिया केतिरी पाबंद आहे। हाणे हिन सॼे मामले में जेकॾहिं असां ॾिसूं त सोशल मीडिया अचण खां पोइ हिकिड़े पासे हिकिड़ो सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलियो आहे, फोरम मिलियो आहे माण्हुनि खे पंहिंजे राय ॾियण जो, माण्हुनि खे इंफॉर्मेशन, तकड़ी इंफॉर्मेशन शेयर करण जो ऐं माण्हुनि ताईं पहुचाइण जो। त ॿिए तरफ़ उहो जेको सोशल मीडिया जो फोरम आहे उन इंतई घणियूं जेके ग़लति इंफॉर्मेशन्स जेके आहिनि उहे शेयर करे ऐं माण्हुनि खे बोखलाइट जो शिकार या जेको आहे माण्हुनि खे जेको माना उनखे माना चइजे लफ़्ज़ खणी चइजे त उनखे परेशान करण जो सबबु बणियूं आहिनि। हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे आऊं त हींअर हिकिड़ो जामशोरे में हिकिड़ो केस थियो चर्च जो। उहो केस अञा ताईं कोर्ट में आहे, पर कंहिं हिकिड़े माण्हूअ सोशल मीडिया ते या स्टेटस रखियो त दादा उहो चर्च चॉकलेट थी वियो ऐं पोइ उनखे कंहिं बि पोयां ॾिठो कोन त ही स्टेटस जेको हिकिड़ो हलियो आहे सोशल मीडिया ते उन में सदाकत केतिरी आहे। ऐं पोइ कॉपी पेस्ट थियो, हज़ारनि लखनि में पेस्ट थियो ऐं पोइ उहो जेकी असुल ॻाल्हि हुई उहा आई कान, ही जेको कूड़ हो उहो शेयर थी वियो ऐं सॼी सिंध ताईं पहुची वियो ऐं माण्हू हुनखे जूं मज़मतूं कयूं या ॿियो कयूं। त ही जेको प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी जिते पाण ॻाल्हायूं पिया त असां वटि जेको मीडिया हाउसिस आहिनि उन्हनि वटि इहा डिमांड आहे त भाई फलाणी शइ जेकी आहे उहा सोशल मीडिया ते अची वई न, कल्ह मूं ॾिठी फलाणे स्टेटस ते पई, हाणे हिनजी का ज़रूरत ई कान्हे। पर उहा ख़बर न आहे त उहा केतिरी दुरुस्त हुई या उहा केतिरी कंप्लीट हुई या अनकंप्लीट हुई, या उहा जेकी इंफॉर्मेशन मीडिया ते आई उहा उनजो जेको पस मंज़र आहे या उनजे पोयां जेको उनजी कहाणी आहे, स्टोरी आहे, उहा ईअं आहे या न आहे। पर हिकिड़े कंहिं ख़ाली स्टेटस जे बुनियाद ते उहा शइ चॿाड़जी वई ऐं उहा शइ किल थी वई ऐं उनजे पोयां जेके आहिनि हक़ीक़तूं गुम थी वयूं। त इन क़िस्म जी सूरतहाल में जिते मीडिया हाउसिस कमर्शियल हुजनि ऐं जेको जर्नलिस्ट वेठो आहे, जेको वर्किंग जर्नलिस्ट आहे, उनखे जेकॾहिं का स्टोरी करणी आहे त उहो पंहिंजे न्यूज़ डायरेक्टर या न्यूज़ एडिटर खां परमिशन वठे। अॼुकल्ह तव्हांखे अलाए ख़बर आहे या न आहे, या का साईं खे ख़बर, साईं सवाल अख़बार जा चीफ एडिटर बि रहिया आहिनि, सहाफ़त सां साईं जो लाॻापो रहियो आहे। अॻु में ईअं न हो। हिन वक़्तु जेकॾहिं मूंखे एज़ ए हादसाती या वाक़ियाती ख़बर त ठीकु आहे, मूंखे ॾियणी आहे बर वक़्तु ऐं ब्रेकिंग ॾियणी आहे, पर जेकॾहिं मूंखे कंहिं मौज़ूअ ते स्टोरी करणी आहे, को प्रोफाइल करणो आहे, त मूंखे उन टीवी चैनल जे डायरेक्टर न्यूज़ या अख़बार जे न्यूज़ एडिटर खां उहा स्टोरी पास कराइणी आहे त या कयां या न कयां। जेकॾहिं उतां पास थिए थी ऐं उन खां पोइ आउं कयां थो त उहा छपिजे थी, जेकॾहिं उहा रिजेक्ट थिए थी त उहा स्टोरी करणी न आहे। त इन क़िस्म जो जेको माहौल आहे, उन माहौल में जेको सहाफ़ी जेको वेठो आहे उहो कमु करे थो मीडिया हाउसिस जी पॉलिसी जे मुताबिक़। ऐं मीडिया हाउसिस मूं तव्हांखे ॿुधाया त इलाही सारा हक़ीक़तनि ते ॻाल्हाइणु खपे त असां वटि वॾा वॾा जेके बिल्डर या इन क़िस्म जूं माफ़ियाऊं आहिनि उहे बि मीडिया में घिड़ी आयूं आहिनि। उन्हनि जा धंधा के ॿिया आहिनि, उन्हनि जा कारोबार बिज़नेस के ॿिया आहिनि ऐं हुननि सिर्फ़ु उहो शेल्टर वठण जे लाइ मीडिया हाउस खोले छॾिया आहिनि। उन्हनि वटि पैसो आहे, सरमाएदार माण्हू आहिनि,
ऐं उहे पंहिंजा धंधा कनि था उन छटड़ी जे हेठां वेही जेका मीडिया जी छटड़ी आहे। हक़ीक़त में जेका माज़ीअ में प्रिंट मीडिया जो हिकिड़ो दौर हो ऐं उन में जेके स्टोरीज़ थींदियूं हुयूं ऐं उन्हनि ताईं पहुचंदो, आउं सम्झां थो तव्हां हिकिड़ो ई मिसाल वठो टंडे बावल जो। टंडे बावल में जॾहिं हिकिड़ी रिपोर्ट थी हुई त टंडे बावल जा जेके मुतासिरीन हुया, माई जिंदूअ जा जेके घर भाती उहे धाड़ेल हुआ, हिकिड़ी स्टेटमेंट जारी थी, प्रेस रिलीज जारी थी धाड़ेलनि जिन खे संगत मारे छॾियो आहे। पर जॾहिं उते स्टोरी थी उन जो सॼे पस मंज़र जी जेकॾहिं हिकिड़ी स्टोरी फाइल थी धाड़ेल न हुआ, हिननि जो ज़मीन ते तकरार हुयो ऐं ही हिकिड़ा ॻोठाणा हुआ जिन खे बेगुनाह मारियो वियो आहे, इहा त उनजी स्टोरी में आई। ऐं पोइ माई जिंदू उन ते एक्शन कयो। ऐं सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ जो वॾो मिसाल आहे त के फौजी जनरल अरशद खे जेकॾहिं फांसी आई त उहो उन सिंधी मीडिया जो कारनामो हो, उनजो किरदार हो उनखे इन्ही सां लिंक करे सघिजे थो। छाकाणि त हिते तमामु घणा दास्तान जेके दॿिया पिया आहिनि, जेके सोशल मीडिया ताईं न अची सघिया आहिनि, कंहिं कहाणी में न अची सघिया आहिनि, कंहिं स्टोरी में न अची सघिया आहिनि। अहिड़ा हिते कई दास्तान मिलनि था जीअं पाण वटि हिते मानबाई जो तड़, हिदी जो तड़, इहे पूरा कंप्लीट दास्तान आहिनि। उन्हनि मायुनि उन वक़्त में केतिरी मज़ामत कई ऐं खुद मिठी शहर जो अर्जन मिठी के चोना कुंभार के चोना बजी रगड़ बेटल औरत हुई ऐं उन सां ई हुन जो शहर ते नालो पिया। अहिड़ा हिन वक़्त में हिदी जो तड़ हिते वेझो आहे। उन औरत चवंदा मुड़ुस गुज़ारे वियो ऐं हुन बनी ते के कब्ज़ो कयो ऐं हुन जा पुट नंढा हुया। पोइ हुन औरत मज़ामत करे उन ते खूह ठाहे उते वेठी हिदी जो तड़। हाणे वरी थोरा नाला तब्दील करे छॾिया आहिनि, जॾहिं हुनजो औलाद वॾो थिए थो तॾहिं उहो दास्तान दॿिजो वञनि ठाणे उहो वरी पंहिंजो नाला तब्दील कनि था। अहिड़ा कई आहिनि जंहिं रास्ती वठी जो कड़ियो चवंदा हुआ, मानबाई जो तड़िया, काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जेके औरतुनि जे नाले सां हुननि जो पूरो दास्तान आहे, पर किथे बि किताब में न आया आहिनि, रिकॉर्ड में न आया। असां वटि वरी छा थो थिए, असांजा जेके शाइर आहिनि औरत जे सुठनि वारनि ते लिखंदा आहिनि, औरत जे ख़ूबसूरत चेहरे ते लिखंदा आहिनि, औरत जे ख़ूबसूरत अखियुनि ते लिखंदा आहिनि, पर अहिड़ा दास्तान जेके आहिनि उहे ॻोठनि में दॿिजी वेंदा आहिनि, उन्हनि ते न लिखंदा आहिनि। असांखे ख़बर, असां ख़ुदि जेके आहियूं, असां जेको ॿाहिराड़ी में निकिता आहियूं, हिकिड़ी पूरी कहाणी आहे, हिकिड़ो दास्तान आहे। ऐं जॾहिं 9 महीननि जी हुई सां मुंहिंजी शादी जेको आहे निकाह करे छॾियो 65 साल जे पोड़े सां। ठीकु आहे, 65 साल जे पोड़े सां निकाह करे छॾियो त बाबा हाणे 10 साल जी थींदी हिन खे ॾेई छॾंदासीं, रुख़सती करे ॾेई छॾंदासीं। ऐं जॾहिं 4-5 सालनि जी थी असां सफ़ा ॿाहिराड़ी में टिपिकल हिकिड़े ॻोठ जा वियासीं ऐं उते असां वटि न को रेडियो हो, न को टेप हुयो, न को असां में पढ़ियो लिखियो हुयो। जॾहिं 4-5 साल जी थी भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे, उते दरगाह ते वियासीं। दरगाहनि ते पंहिंजा माण्हू जाम वेंदा आहिनि सिंधी, हर दरगाह कंहिं ॻोठ जे भरिसां हूंदी आहे। जॾहिं उते वेसां मूं हिकिड़ी औरत ॾिठी, उहा मास्तरियाणी हुई ऐं हजाम हुई। मूंखे वधीक ख़बर न हुनजो नालो छा हो, किथे जी हुई, पर उहा औरत हुई। उनजा मूंखे ॾाढा कपिड़ा वणिया, कपिड़ा सुठा पातल हुन औरत खे ऐं वांच बंच बदल हुई। मूं उते पुछा की थी माई केरु आहे, तॾहिं चई मास्तरियाणी आहे। ऐं घर आयसां मूं घोड़ा पिठो शुरू करे ॾिनो, मूंखे छॾियो ऐं परी मास्तरियाणी थिया, ओड़ा कपिड़ा वठी पायां। 5 सालनि जी हुअसि। नेठ मूं एतिरो दम मचर कयो त असांजे फैमिली में केरु बि इजाज़त न पियो ॾिए त तव्हां वञी पढ़ो वञी। पोइ नेठ मुंहिंजो ॾाढा राज़ी थियो, चए वञी क़ुरान शरीफ़ पढ़े, क़ुरान शरीफ़ पढ़ंदी त सुभाणे असांखे ख़तमा ॾींदी। उन करे मूंखे परमिशन मिली। मुंहिंजो तॾहिं मस्जिद स्कूल हुया, मोकिलिया ॻोठ भरिसां उते मस्जिद स्कूल हुया। ऐं 4 किलोमीटर पंधु करे उते रोज़ानी पढ़णु वेंदी हुअसि। ऐं उते छा थियो त क़ुरान शरीफ़ सां गॾु असांखे ॾींहं जो जेको सिंधी पढ़ाईंदा हुआ, मुंहिंजो टीचर हुयो शाह उन वक़्त में, उन मुंहिंजी एडमिशन कराए छॾी। मूंखे किताब न पिया मिलनि। 3 दर्जे खां पोइ मूंखे किताब माइटनि वठी न, माइटनि खे ख़बर पई त 3 दर्जे में अची वई आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं असां फील्ड में निकिरूं था, सियासी समाजी फील्ड में निकिरूं था, त असां सां कीअं मूं हिकिड़ी सां न थर जोड़ियूं हज़ारे औरतूं हूंदियूं, उन्हनि सां कई अहिड़ियूं कहाणियूं वाबस्ता आहिनि, पूरा दास्तान वाबस्ता आहिनि, जेको अफ़सोस सां इहो ई चई सघिजे थो, न को कंहिं किताब जो हिसो थी सघिया, न को कंहिं कहाणी जो हिसो थी सघिया आहिनि। असांखे हर विख विख ते जेका बि औरत घर मां निकिरे थी, ऐं न पर हर औरत उन सां पूरो हिकिड़ो दास्तान वागियल आहे। ऐं हीअ कहाणी शुरू कंदसि, राति गुज़री वेंदी, मुंहिंजी कहाणी ख़तमु कोन थींदी। ऐं उन करे अॻु में मूं शार्ट में तॾहिं कयो, जॾहिं असां ॻोठनि में वेंदा हुआसीं, मूं वकालत छो कई, वकालत मुंहिंजे ज़हन में कोन हुई, ख़्वाब ख़्याल में कोन हुई। जॾहिं आऊं फील्ड में वईसां, इंटर पास हुईसां, मूंखे एनजीओ में नौकरी मिली वई 3000 रुपया महीनो, 2002 में 3000 रुपया महीनो ऐं फील्ड जो कमु कंदी हुअसां। जॾहिं ॻोठनि में वईसां, उते अहिड़ियूं हज़ारे औरतूं हूंदियूं हुयूं जेको मूंखे पंहिंजी सम्झाऊं थर जी हुईसां। उन करे मूंखे पंहिंजूं सम्झियूं, पंहिंजूं कहाणियूं ॿुधाईंदियूं हुयूं।
कई औरतूं अहिड़ियूं जिन जो ज़बरदस्ती शादी थींदी हो ज़िंदगी कीअं गुज़ारंदियूं हुयूं गार्ड बेटर माना हिन वक़्तु उन्हनि औरतुनि जा लफ़्ज़ ऐं चेहरा मूंखे यादि आहिनि हू कहिड़ी कैफ़ियत मां गुज़रंदियूं हुयूं कीअं गुज़रंदियूं आहिनि हुननि कंप्रोमाइज़ छो पे कयो हिन वक़्तु जेको पाण ॾिसूं था त जेके ख़ुदकशियुनि जा आहिनि हर ख़ुदकशी पोयां को न को कहाणी ईअं न माण्हू रुगो मानी नथी मिले या कपिड़ो सुठो नथो मिले वञी रसो ॿधी वेही रहियो उहा हिकिड़ी कहाणी आहे स्टेप बाय स्टेप माण्हू एतिरो त उहो एग्रेसिव थी थो वञे जो हुनखे आख़िर में इहो ई दुनिया खे अलविदा चवणो थो पए त अहिड़ो कई दास्तान कहाणियूं असांजे हर ॻोठ ॻोठ में आहिनि असांजे हर घर घर में आहिनि इवन असांजे पंहिंजे घरनि में बि गड़ियूं कयूं हूंदियूं खानदान में कयूं हूंदियूं जंहिंखे असांजा शाइर अदीब असां ख़ुदि बि उन्हनि खे लिखी या उन्हनि खे कंहिं फॉर्मेट में आणे न सघिया आहियूं ठीक है नजीब तव्हां मुख्तलिफ़ सवाल है तो छो तव्हांजो विजुअल आर्ट सां तालुकात हो डिजिटल में घणो डिजिटलिज्म है डिजिटलिज्म में हिन असलियत के छा तक़वियत दे पियो या उनके खराब करे रहियो